जी नाज़रीन, बदीन जे अंदरि जेका सूरत हाल आहे गुज़िरियल 26 कलाकनि खां उते एहतजाज वारी सूरत हाल आहे। कैलाश कोहली जेको हिकु हारी हो, ग़रीब फ़र्द हुयो, उन जो उते क़तल थियो आहे। इल्ज़ाम आहे, मुबैना तौर ते जेको इल्ज़ाम आहे उहो सरफराज़ निज़ामाणी ते उहो इल्ज़ाम लॻो आहे। उन खां पोइ जेका सूरत हाल आहे, हैदराबाद खां बदीन वारो जेको रोड आहे उते कोहली बिरादरी जा जेके ख़ानदान आहिनि उहे उते एहतजाज कंदे नज़र अचनि था। इहो एहतजाज हींअर उनखे 26 कलाक थिया आहिनि। इन 26 कलाकनि जे अंदरि जेको एहतजाज आहे उहो राति यानी सर्द तरीन जेका राति आहे उन में बि कोहली बिरादरी जा जेके फ़र्द आहिनि उहे उते एहतजाज में मौजूदु रहिया आहिनि। इन हवाले सां जेका सूरत हाल ॿुधाई पई वञे त सरफराज़ निज़ामाणी जेकी उते बाअसर आहिनि उन्हनि कैलाश कोहली खे रोकियो त हू उन जी ज़मीन जे साम्हूं यानी हू झूपड़ी ठाहे रहियो, पंहिंजो घर ठाहे रहियो हो, त उनखे मना करण ते मुबैना तौर ते जेका सूरत हाल रिपोर्ट थिए पई त सरफराज़ निज़ामाणी उनखे उन अमल ते रोकण जे बावजूदि जॾहिं कैलाश कोहली न रुकियो त उनखे पंहिंजी अदालत लॻाए करे उनखे उते क़तल करे छॾियो। जंहिंखां पोइ फौरी तौर ते थियण त ईअं घुरिजे हा त कोहली बिरादरी जा जेके फ़र्द आहिनि, ख़ानदान आहिनि, उहे एहतजाज न कंदा, पर पुलिस पंहिंजो जेको इंसाफ़ जो अमल आहे उहो शुरू करे हा। पुलिस पंहिंजो फ़र्ज़ु जेको आहे उहो निभाइण वारो कमु जेको आहे उहो शुरू करे हा। पर हींअर ताईं जेका सूरत हाल आहे उहा सूरत हाल इन हवाले सां नज़र नथी अचे। एहतजाज वारी जेका सूरत हाल आहे उहा एहतजाज वारी सूरत हाल नज़र अचे थी। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त कैलाश कोहली न सिर्फ़ु ग़रीब ख़ानदान जो आहे, पर मज़दूर ऐं हिकु हारी हुअण जे करे उन जो जेको क़तल आहे उहो एतिरो इंतिज़ामिया खे, पुलिस खे शायदि इन सॼी सूरत हाल में परेशान करण वारो मामिलो या परेशान करण वारो क़तल नज़र न आयो, जंहिं करे कोहली बिरादरी खे एहतजाज वारी सूरत हाल पैदा करणी पई। एहतजाज खां पोइ उन इलाइक़े जी यानी बदीन जी जेका इंतिज़ामिया आहे, तलार बदीन वारो जेको ही इलाइक़ो आहे, उन जो SP या डिप्टी कमिश्नर त बार बार मुलाक़ात करणु अचनि था ऐं एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं जेके आहिनि उहे जेके ॻाल्हियूं मुसलसल नाकाम थियनि पियूं इन बुनियाद ते त जेसिताईं सरफराज़ निज़ामाणी गिरफ़्तार नथो थिए तेसिताईं एहतजाज या धरणे वारो सिलसिलो जेको आहे उहो जारी रहंदो। पर इन हवाले सां एहतजाज कंदड़ जेके कोहली बिरादरी जा उते फ़र्द वेठा आहिनि, ख़ानदान वेठा आहिनि, सिंध वासी जेके उते वेठा आहिनि, हींअर उते फ़नकार बि उते नज़र आया आहिनि, सहाफ़ी उते नज़र आया आहिनि, सिविल सोसाइटी उते नज़र अचे थी ऐं सोशल मीडिया ते उनजो रद्द अमल थींदे नज़र अचे पियो। पर उन्हनि खे यानी उते जेके एहतजाज कंदड़ आहिनि उन्हनि खे इन हवाले सां का बि एतमाद जोगी ॻाल्हि न पई चई वञे त सरफराज़ निज़ामाणी गिरफ़्तार थींदो या न थींदो, जंहिंजे करे उहे ॻाल्हियूं जेके आहिनि उहे नाकाम थियनि पियूं। हैरत इन सॼी सूरत हाल में इहा बि आहे त इन सॼे एहतजाज खां पोइ जिते सहाफ़ी पहुचनि था, सिविल सोसाइटी उते पहुचे थी, वकील पहुचनि था, पर उते चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि उहे हींअर ताईं पहुचंदे नज़र नथा अचनि। इहे एहतजाज कंदड़ जेके उते फ़र्द आहिनि उन्हनि जे पारां इन क़िस्म जी जेका शिकायत आहे त हींअर बदीन तलार या हैदराबाद वारो जेको रोड आहे उहो रोड कोहली बिरादरी जा जेके फ़र्द वेठा आहिनि, सिंध जा जेके ही शहरी वेठा आहिनि, उहे एहतजाज कंदे नज़र अचनि था ऐं उन एहतजाज खे मुसलसल हींअर 26 कलाक थी चुका आहिनि। पर इंतिज़ामिया पुलिस हींअर ताईं कैलाश कोहली जा जेके क़ातिल आहिनि उहे गिरफ़्तार करे न आहे सघी ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त कैलाश जो जेको मुबैना तौर ते जेको क़तल जो जंहिं ते इल्ज़ाम आहे उहो शहर में मौजूदु न आहे, कराची में आहे या किथे आहे, पर इंतिज़ामिया इन हवाले सां गिरफ़्तार न करण जे करे हीउ जेको रोड आहे उहो रोड हींअर धरणे जी सूरत जे करे बंदि आहे। ही एहतजाज कंदड़ कोहली बिरादरी जा जेके फ़र्द आहिनि उहे फ़र्द ज़ाहिर आहे त ग़रीब हारी आहिनि, ग़रीब फ़र्द आहिनि, ग़रीब ख़ानदान आहिनि। उन करे इन सॼी सूरत हाल में उन जे क़तल जे पुठियां जेको सबबु आहे उहो बि सिर्फ़ु इहो आहे त हिकु पासे बाअसर ज़मींदार हुजे थो, बाअसर ज़मीनूं रखण वारो, ऐं ॿिए पासे हिकु ग़रीब शख़्स जेको सिर्फ़ु पंहिंजो घर या झूपड़ी अॾण जी कोशिशि करे
करे थो, पर मना करण जे बावजूदि पंहिंजो अमल जॾहिं हू मुकमल करे थो त उनखे उते ई बासर शख़्स जेको आहे उहो उते क़तल करे छॾे थो ऐं इंसाफ़ जेको आहे हू पंहिंजे हिसे जो इंसाफ़ चाहे थो त हू बासर आहे, उनजी अना आहे ऐं हू बासर हुअण जे करे सिर्फ़ु हिकु हारी शख़्स जेको आहे, ग़रीब शख़्स, कोली शख़्स जेको आहे उहो उनजी ॻाल्हि तस्लीम नथो करे, हू पंहिंजी अदालत लॻाए करे उनखे क़तल करे छॾे थो। पर इंतिज़ामिया हींअर ताईं उन बासर शख़्स खे गिरफ़्तार करण में मुसलसल नाकाम नज़र अचे थी ऐं ही कोली ख़ानदान जेको आहे, सिंध जा जेकी फ़र्द आहिनि उहे असांखे हैदराबाद ऐं बदीन रोड ते सख़्तु सर्दीअ में एहतिजाज कंदे नज़र अचनि था। ख़बर न आहे त हाणे इंतिज़ामिया तकिड़ो जेकॾहिं क़दम खणंदी त उहो तकिड़ो क़दम बि उन क़दम वारो ॾींहुं या मिनट या कलाक उहो कॾहिं पूरो थींदो जो हीअ जेके कोली बिरादरी जा जेके फ़र्द आहिनि, ख़ानदान आहिनि, उहो पंहिंजो एहतिजाज ख़तमु करे सघनि। ज़ाहिर आहे त कैलाश कोली हींअर वापसि त नथा अची सघनि, पर घटि में घटि ही फ़र्द ख़ानदान जेकी हींअर रोड रस्तनि ते मौजूदु आहिनि उहे सिर्फ़ु एतिरो मुतालबो करे रहिया आहिनि त कैलाश कोली जो जेको क़तलु थियो आहे उन जे क़तल जो जेको ज़िम्मेवारु आहे उनखे गिरफ़्तार करे अदालत पेश कयो। पर ॾिसजे त हाणे उन्हनि जो इहो जेको मुतालबो, जेको जाइज़ मुतालबो आहे, इंतिज़ामिया उन ते अमल कॾहिं मुकमल करे थी।